असांजे चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर भरी कर तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी व्यू चैनल। अॼु असां पंहिंजे चैनल में हिकिड़ो ॿियो मज़ेदार सिलसिलो शामिलु कयूं था। हिन सिलसिले जो नालो आहे वताए फ़क़ीर। हिन सिलसिले में असां वताए फ़क़ीर जूं ॻाल्हियूं चयल ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं। अचो त गॾिजी असां ही शुरू कयूं। वतायो फ़क़ीर कंहिं घर जो पासो ॾेई लंघियो त हिकु अमरा पंहिंजी ज़ाल खे मार ॾेई रहियो हो। वतायो बिलाए पादर हुन माई खे मारण शुरू थी वियो। हमरा हैरान थी पुछण लॻो त फ़क़ीर तूं छो थो मारे? वताए पुछियो तूं छो थो मारे? हमरा चयो त आऊं त मुड़ुसु आहियां। वताए चयो मुड़ुसु रुॻो तूं आहीं, बाक़ी सभु भाड़िया आहिनि। असांखे उमेद आहे तव्हांखे अॼु जो ही सिलसिलो पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो हुजे त असांखे मोट ज़रूरु ॾींदा। तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ही अॼु जो सिलसिलो जेको असां सिलेक्ट कयोसीं, वताए फ़क़ीर। शेयर कंदा, लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।